खैर हाणे जेको ॿियो गीत दर्शिका आडवाणी तव्हांजे साम्हूं पेश कंदी। दर्शिका आडवाणी हली आ। ये ॾिसो केतिरी नंढड़ी गुॾड़ी आहे। हीअ बि संगीत जी सिखिया वठंदी आहे ऐं तव्हांजे साम्हूं उहा जेको गीत पेश कंदी सो उस्ताद बुखारी जो लिखियलु आहे। आऊं कीअं सेज सुम्हां मुंहिंजा मारू, आऊं कीअं सेज सुम्हां मुंहिंजा मारू पधरे पट सुम्हनि। जे मुंहिंजा माइट हीअ उमर मारूई जी ॻाल्हि आहे। मारूई पंहिंजे माइटनि लाइ थी चवे त जे मुंहिंजा मारू पट में था सुम्हनि त मां कीअं हिन सेज ते सुम्हां। अचो त ॿुधो दर्शिका आडवाणी खे। शुरू करण खां पहिरीं मां तव्हां सभिनीनि खां पुछणु चाहींदसि कि तव्हांखे उमर मारूई छा आहे उहो ख़बर अथव? अगरि ख़बर न अथव त पोइ मुंहिंजो गानो कीअं सम्झंदा? पोइ मां ई थी ॿुधाए छॾां। उमर मारूई सिंधी जे हिकु पुरानी लोक कथा आहे। बादशाह उमर ग़रीब मारूई जो ॾाढी सुहिणी हुई हुन सां शादी करणु पियो चाहे। उमर मारूई खे पंहिंजे महल में क़ैद करे छॾियो हो ऐं हुनखे रोज़ हीरा मोती नया कपिड़ा नयूं शयूं ॾेखारींदो हो। हाणे मारूई हिननि सभिनी लाइ छा जवाबु थी ॾे पंहिंजे मारूअरनि ऐं माइटनि खे यादि कंदे उहो त तव्हां मुंहिंजे गाने मां ई सम्झी सघंदा।